अल्लाह बाझारे मेहरबान जे नाले सां शुरू। अलिफ लाम मीम। ही किताब जंहिंमें को शक कोन्हे, उन्हीअ ख़ुदा तरसनि खे सिधो रस्तो ॾेखारींदड़ आहे, जेके अणॾिठे ते ईमान आणींदा आहिनि ऐं निमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं खेनि जेकी रिज़्क़ ॾिनोसीं तंहिंमां ख़र्चींदा आहिनि ऐं उहे ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़ुरान तो ॾांहुं लाथो वियो ऐं जेको तोखां अॻु ॿियनि पैगम्बरनि ते लाथो वियो तंहिंखे मञींदा आहिनि ऐं उहे आख़िरत ते यकीन रखंदा आहिनि ऐं उहे ई उन्हीअ सिधीअ वाट ते आहिनि जा संदनि पालणहार खां ॾसियल आहे ऐं उहे ई छोटकारे वारा आहिनि। बेशक जिन इनकार कयो तिन ते ए पैगम्बर खेनि ॾेजारीं या न ॾेजारीं सो हिकु जहिड़ो आहे। इहे ईमान न आणींदा। अल्लाह संदनि दिलनि ते ऐं संदनि कननि ते मुहर हई आहे ऐं संदनि अखियुनि ते छवड़ चढ़ियल आहे ऐं उन्हनि लाइ वॾो अज़ाब आहे।